रात थियण लॻे ॻोठ ताज मोहम्मद ज़रदारी वासी सदर पुट तैमूर ज़रदारी पंहिंजी बिरादरी सां गॾिजी नाको चौंक ते पुलिस जी नाजाइज़ हिन ख़िलाफ़ टायर साड़े धरणो हणी एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं मुंहिंजे ॻोठ जे बासरनि जी चुच ते शाह पंजू थाणे जे पुलिस मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल कराए मूंखे गिरफ़्तार करायो वियो, जंहिंजी मूं ज़मानत कराए आज़ादु थियसि त मां वरी बासर राधर थाणे ते SHO अयाज़ बुखे खे मुबैना ₹1 लख रिश्वत ॾेई मूं समेत मुंहिंजे ख़ानदान जे 5 माण्हुनि मथां वरी कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। इन मौक़े ते सदर ज़रदारी इंकशाफ़ कंदे चयो आहे त गुज़िर राति अगरा चौंकी ते पुलिस अयाज़ ज़रदारी जी कार मां खीर वारो ज़हरीलो केमिकल हथ करण खां पोइ मुबैना 3 लख वठी खेसि आज़ादु कयो वियो, जंहिंजो मां गवाह आहियां। मां SSP दादू DIG हैदराबाद खे अपील थो कयां त मूं मथां कूड़े केस जी जांच करायो। जेकॾहिं मां ॾोही साबित थियसि त सज़ा ॾियो। अगरि मां बेकसूर आहियां त मूं मथां कूड़ा केस ख़तमु करे मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे। धरणे सबबि नओं ॻोठ शाह पंजो मेहड़ लाड़कणे वेंदड़ ट्रैफ़िक जाम थियण सबबि अवाम परेशान। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।